नाज़रीन, कराची में एम ए जिना रोड ते बोल्टन मार्केट वेझो पुलिस मोबाइल वेझो धमाको थियो आहे, जंहिंमें हिकु औरत मारिजी वई। 3 पुलिस एहलकारनि हिकु ॿार समेत 11 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे गाज़ी झंडी। जी बिल्कुल, इन वाक़े वारे हंध ते अञा मौजूद आहियां। मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे सघे त बिल्कुलु साम्हूं हिते BDS जो हमलो ऐं BDS तमामु वॾी नफ़र मौजूद आहे, छाकाणि क्राइम सीन खे कार्डन आउट कयो वियो आहे। साम्हूं नज़र अचे थो जेको मुतासिर आहे मोबाइल पुलिस मोबाइल खां वाक़े वारे हंध ते मौजूद आहे, जंहिंखे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। हींअर वाक़े वारे हंध ते हीउ जेको समूरो लाइ कार्डन ऑफ करे BDS जी मदद सां तजियो कयो सीन जो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे जेकॾहिं तॾहिं ॾुकियल आबादी वारो इलाइक़ो आहे, जेको घण आबादी परे परे बिल्डिंग्स जा शीशा टुकड़ा आहिनि जो जानी नुक़सानु थियो आहे। धमाके जे नतीजे में हीअ कराची में हिकिड़ी सीरीज़ आहे दहशतगर्दी जी धमाकनि जी। हिन हवाले सां हींअर ताईं इन्वेस्टिगेटर्स इहो तय करनि पिया त हीउ कहिड़ी नोयत जो धमाको आहे ऐं हिन में केतिरो नुक़सानु थियो आहे। CTD सिंध रेंजर्स सां गॾोगॾु पुलिस ऐं ॿिया क़ानून लागू कंदड़ इदारा वाक़े वारे हंध ते मौजूद आहिनि। पुलिस ऐं समेत रेंजर्स जा आला अमलदार भेरे भेरे सां हिते पहुचनि पिया।